शींहं मरी चिंगाड़ छॾे विया, हर लूमड़ खे मरणो आहे, हर कुते खे मरणो आहे, हर रूमड़ खे मरणो आहे। भिटाई वरी चवे थो त मरणा अॻे जे मुआ, मरी थिया न मात, हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया। नाज़रीन, नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। अॼु असांजे हिन प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो रिवायती तौर ते असीं बार बार जेके शयूं दोहराईंदा इन जे करे था रहूं पिया त उहे शयूं साॻियूं आहिनि, मसइला साॻा आहिनि, मुंझारा साॻा आहिनि, जंहिंजे करे सिंध जा सूर बि ऐं नासूर बि साॻिया आहिनि। सिंध में अमन अमान जो मसइलो आहे, मेरिट जी लताड़ आहे, नाहली आहे, करप्शन आहे ऐं ॿिया इन्हनि शयुनि जे करे अनेक क़िस्म जा जेके मसइला ऐं नफ़्सियाती मुंझारा जेके न समाज जे अंदरि पैदा थिया आहिनि उन ते असीं ॻाल्हाईंदासीं। ऐं तालीम जी तबाही जेका तालीम क़ौमुनि जे मुक़दर ऐं तक़दीर बदिलाइण में ऐं ठाहिण में जेको किरदारु थी अदा करे त असांजे प्रोग्राम जो तालीम बि उन सां गॾोगॾु मौज़ू आहे। जीअं मिर्ज़ा कली चुबेग चयो आहे त इल्मु जंहिंसां हर दो जग रोशन थिए, ॾिस सो रहबर बि थिए त रहज़न बि थिए। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जंहिं मुअज़्ज़िज़ शख़्सियत खे दावत ॾिनी आहे उहे हूअं त कंहिं बि तारीफ़ जा मुहताज न आहिनि। हू मुख़्तलिफ़ ऐं अहम उहिदनि ते रही चुका आहिनि। DC बि रहिया आहिनि, कमिश्नर बि रहिया आहिनि ऐं होम सेक्रेटरी बलूचिस्तान बि रहिया आहिनि। पर उन सां गॾोगॾु हुननि जो जेको वॾो तारुफ़ आहे त उहे लेखक बि आहिनि, उहे कलमकार बि आहिनि जिन सिंध जे अदब में 11 खां वधीक किताब जेके आहिनि सो ॾिना आहिनि। डॉक्टर बदर उजण साहब जिन खे अॼु असीं घुरायो आहे त सिंध जिन सूरनि ऐं नासूरनि खे मुंहुं ॾेई रही आहे त उन्हनि जो छा ख़्यालु आहे, उहे छा सोचनि था पिया ऐं पंहिंजे दौर में जॾहिं पाण वटि उहे अहम उहिदा हुया त उन्हनि खे कहिड़ियूं ॾुखियायूं पेश आयूं ऐं हुननि जो कंट्रीब्यूशन छा रहियो आहे पंहिंजे सरकारी उहिदनि जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे इल्मु ऐं अदब जे हवाले सां। बदर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो। हाणे हिकु त वॾो ज़ुल्म ऐं नाहक जेको सभु को इहे सूर पिटे पियो, अमन अमान नाहे, बदअमनी आहे, मेरिट जी लताड़ आहे, नाहली आहे ऐं जिहालत ॾींहों ॾींहुं वधे इन जे करे थी त असां असुल तालीम खे छॾे ऐं असीं अंधी ताक़त याने पैसो, अंधी ताक़त याने जल्दीअ में तरक़ी करण वारी सोच ऐं असीं उन रस्ते ते गामज़न आहियूं। अक्सरियत इहा आहे। तव्हां छा चवणु चाहींदव? साईं महिरबानी, सिंध जे सूरनि ऐं नासूरनि जी ॻाल्हि करण सां पहिरीं शेर थो हिकिड़ो चतरी अचे दिलि ते त ॾुख सुखनि जी सूंहं नाहे सुख ॾुखनि रीह। सो ॾुख ऐं सुख त तस्वीर जा ॿ पासा आहिनि। समाज में ॿई शयूं रहणियूं आहिनि, पर उहे कीअं रहनि। जेकॾहिं स्टेट मशीनरी खां वठी ऐं समाज ॾे था अचूं या समाज खां स्टेट मशीनरी ॾे था हलूं त समाज ई हिकिड़ो आहे जंहिंखे पंहिंजी नफ़्सियात आहे, पंहिंजी ॼाण आहे, पंहिंजी सम्झ आहे ऐं ईअं कंहिं बि समाज खे घटि ॼाणण वारो नथो चई सघे। उन मां ई समाज मां माण्हू हीरा निकिरंदा आहिनि। उहे वरी हीरनि वारा जेके कारीगर हूंदा आहिनि, जेके पंहिंजो हीरनि खे जेके वेंदीन हीरो लाल वेंदीन जे, उहे आहिनि तालीम वारा ऐं तालीम जा अबा उस्ताद। जेकॾहिं तालीम कंहिं बि जाइ ते कंहिं बि इदारे में सुठी थी हले त उन जे इदारे जो हिन वक़्त ताईं नालो आहे। को दौर हुजे सिंध यूनिवर्सिटीअ जी तालीम पूरे पाकिस्तान खां मथे हूंदी। पंजाब वारा माण्हू बि सिंध यूनिवर्सिटी इंग्लिश डिपार्टमेंट पढ़णु ईंदा। हाणे जो इहो मशहूरु हो त ॿी यूनिवर्सिटीअ में भली फर्स्ट क्लास खणे पर सिंध यूनिवर्सिटी जो सेकंड क्लास उन फर्स्ट क्लास खां वधीक आहे, पर सिंध यूनिवर्सिटी जी थर्ड क्लास जी डिग्री क़ाबिल क़बूल हुई। सभु तक़रीबन एतिरो तव्हां जो मयार जेको हुयो यूनिवर्सिटी जो तक़रीबन उन दौर जा असांजा ज़रे गॾु सभु थर्ड क्लास आहे, पर बल्कि फर्स्ट क्लास हुयो ई कोन। फर्स्ट क्लास ईंदा ई न, मिलंदो ई कोन हो। जो मुतालियो आहे वॾो, मां पाण अॻे इंग्लिश थियल आहे मुंहिंजी, जेको मुतालियो मूं कयो सो उन करे ॻाल्हि पिया कयूं तालीम जी। हाणे तालीम खे जेकॾहिं कंहिं बि समाज में उनखे पंहिंजो तरक़ी ॾियण लाइ, उन्हनि खे सही तरीक़े सां हलाइण लाइ जेकॾहिं कमु कजे थो त उहो समाज तरक़ी कंदो, सुधरंदो। छाकाणि तालीम फ़िक्र थी ॾिए।
फ़िक्र सोचत रहे, सोच सां हिकिड़ी क़ाबिलियत ऐं ॾाहपती अचे, इहे सभु ॾाका आहिनि जेके तालीम जे ज़रिए असांखे हासिलु थियनि था। ऐं तालीम जो पहिरियों नासूर आहे त असांजो तालीम जो दरवाज़ो बंदि कयो त असांखे उहे माण्हू मिलंदा जेके नक़ुल करण वारा, जेके समाज जे समाज में बिगाड़ पैदा कनि। ऐं उन्हनि जो जेको उस्ताद जे सिलेक्शन जी ॻाल्हि ॾिसो त उहो उस्ताद छा वञी पढ़ाईंदो, जंहिंखे जातो पुलिस वारी भर्ती जीअं थिए थी, एजुकेशन में विसाखी भर्ती चवनि ईअं था नी त साईं भला नथी नौकिरी मिले, भला असांखे मास्तरी कयो। मास्तर खे टाइम जेको थो मिले उस्ताद खे, कॉलेज जो हुजे या स्कूल जो हुजे या यूनिवर्सिटीअ जो हुजे, ऐं उहो अहल बि हुजे, लाइक़ बि हुजे, ऐं इहो जीअं अमेरिका में सदर रिटायर्ड थी ऐं उहो यूनिवर्सिटी वञी पढ़ाईंदो पढ़ाइण थो वञे। तव्हांखे ख़ुशी थींदी मां हाणे ज़ारूं तारूं मोटियो आहियां त वरी बि वञी हिकिड़ी यूनिवर्सिटी में पढ़ायां पियो। सो ऐं मूंखे उन में एॾो मज़ो थो अचे जो मुंहिंजो कोर्स रिवाइज़ थो थिए, मूंखे पंहिंजी असेसमेंट थी थिए त मां किथे बीठो आहियां। पहिरीं त थी तालीम असांजी जो एॾो सत्यानाश कयो वियो आहे जो स्कूलनि जूं भर्तियूं, ईअं मुंशिगिरी कल्चर, कॉलेजनि में उस्ताद पढ़ाए नथो, स्कूलनि में पढ़ाए नथो, ॿिज कोटी न आहे, माण्हू आहिनि पर हिते मेरिट खे डिस्करेज थो कयो वञे। पढ़ाइण वारा बि आहिनि, पढ़ण वारा बि आहिनि। ताज़ो हींअर मां लियारी यूनिवर्सिटी में इंग्लिश जो प्रोफेसर थी वियो आहियां। इंग्लिश पढ़ाइण लाइ उते वियुमि, छोकिरनि खे मां 2 हफ़्ता पढ़ायो, टेस्ट वरिती मां, त जेको मां पढ़ायुमि सम्झायो मां उन खां तमामु सुहिणो लिखी करे पेश करणो। बशर्ते पढ़ाइण वारे खे उहो पढ़ाइण जो ढंग हुजे, ॾांहुं हुजे। ॾांहुं ऐं ॾात में 2 हफ़्तनि जे अंदरि तमामु मुख़्तसिर अरसो आहे त 2 हफ़्तनि जे अंदरि तव्हां लियारीअ जे पसमानदा इलाइक़ो जेको कराची में लिखियो थो वञे पियो, ऐं उते तव्हां छोकिरा अंग्रेज़ीअ में माहिर करे छॾिया आहिनि, त इहा अचीवमेंट आहे। चेयरपर्सन बि असांजी मैडम आहे, उनखे बि उन जूं कापियूं ॾेखारियूं, डीन अची वियो इतफ़ाक़ सां, उनखे बि ॾेखारियूं साईं इहे ॾिसो। उहो ॾाढा ख़ुशि थियासीं हींअर, हीअ त असां त छोकिरनि खे त चवंदा आहियूं त अचे नी कुझु कोन थो। मां हुनखे ग्रामर हिकिड़े पीरियड में 3 सेटनि में ग्रामर रिवाइज़ करण जो दर्स ॾिनो। मां चयो करिणो तव्हांखे आहे, घरों करे अचो, घरों करे आया। जेका असाइनमेंट वठी बि मां उहा छोकिरे खे बोर्ड ते चाढ़ियो, बोर्ड ते वठी मां हल पाण ॿुधाए पार्ट्स ऑफ स्पीच, हिकिड़ो घरों खणी हिकु त ग्रामर खोलियो ऐं उन्हनि रिस्पॉन्स ॾिनो, फुल फ्लेज रिस्पॉन्स। 3 सिटुनि में सॼो ग्रामर। उहो जेकॾहिं हीउ सम्झो त हिकिड़ो तव्हांजो लेक्चर प्रोग्राम बि आहे, त उहो असांजा सिंध जा नौजवान जेको हीउ प्रोग्राम तव्हांजो ॾिसनि पिया, त उहे बि जीअं अमर जलील साहिबु हिते असांजे प्रोग्राम में वेठो, उन चयो त 3 महीना तव्हांखे मां ॾियां थो। सिंधी माण्हुनि खे चयईं तव्हां क़ुर पाक पढ़ो त हीउ जाहिल मुलो तव्हां खां भॼी वेंदो। तंहिंजे करे उहो 3 महीननि वारो अरसो तव्हां 3 सिटुनि वारो फ़लसफ़ो जेको ग्रामर सम्झण जो आहे इहो ॿुधायो। इहो आहे त ग्रामर जेको हज़म कंदो, जेको पढ़े, ॿार जो बेस ग्रामर आहे। जेकॾहिं ग्रामर अचे थो त पोइ उहो अॻिते बि वधंदो। छाकाणि त किताबु पढ़ंदो त उन में नवां लफ़्ज़ ईंदा, उहे जॾहिं हुनखे मुंझारो शुरू थियो त उहो पढ़णु छॾे ॾींदो। पर उन खे डायरी रखणी आहे, बाबा जेके डान जो पर्चो खणी तव्हां हुन एडिटोरियल पेज पढ़ंदा कयो, जेके बि नवां लफ़्ज़ अचनि उहे तव्हां हुन में लिखो, डिक्शनरी यूज़ करणु सिखो, डिक्शनरी लफ़्ज़ कढी लिखो, 5-10 रोज़ तव्हां लफ़्ज़ इहे तव्हां लिखो, उन में 100 लफ़्ज़ तव्हां वटि अची वञनि, पोइ वरी ग्रामर जो पेज खोलिबो जंहिंमें पंहिंजो वर्ब्स आहिनि, वर्ब्स फॉलोड बाय इडियमेटिक बाय प्रीपोज़िशन्स, पोइ आइडियमेटिक फ्रेज़िस। त जॾहिं हुते वर्ब मिले थो, नाउन खां वठी असांजा पार्ट्स ऑफ स्पीच शुरू था थियनि, नाउन, प्रोनाउन, वर्ब, प्रीपोज़िशन ऐं एंड ताईं। उहा जेकॾहिं तव्हांखे हिकु दफ़ो पंहिंजे हथ सां प्रैक्टिस कयो, मां हुनखे मां प्रैक्टिस करे असाइनमेंट इहा मूंखे ॾेखारियो। हाणे पहिरियों सबक़ु आहे त ग्रामर खोलनि त सही न, छोकिरो असांजो बग खोलींदो ई न त अलाए हिन में छा भला वेठी आहे। ॿियो हुन जो हिसो आहे फिगर्स ऑफ स्पीच, उहो थोरो स्टैंडर्ड जी चीज़ आहे। तंहिंखां पोइ अचे थो पैराग्राफ राइटिंग। वॉट इज़ सेंटेंस? सेंटेंस खां सॼो पढ़ो शुरू थो थिए त सेंटेंस कंप्राइज़िस ऑफ 3 आइटम्स, सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। हाणे उन में सॼियूं ग्रामर जूं जेके बि असांजूं आर्टिकल्स आहिनि, प्रीपोज़िशन्स आहिनि, वर्ब्स आहिनि, ऐं नाउन, एडवर्ब, वर्ब, एडजेक्टिव, सॼो उन में उहो सेंटेंस, इनलार्जमेंट ऑफ सेंटेंस जीअं वधे थो, वधंदो वरी सेंटेंस जॾहिं कंप्लीट थियो त उहो हिकिड़ो पैराग्राफ थो थिए। पैराग्राफ जेके 5, 3, 4 लिखो त उहो एसे ठही वियो। हाणे उन लाइ तव्हांखे होॾे
वर्ड्स हुजनि, लफ़्ज़ हुजनि ऐं इहो स्ट्रक्चर टेंस जो ऐं फ्रेज़ जो। हिन इहो तव्हां ग्रामर जी ॻाल्हि था कयो, हिन क़ौम जो ग्रामर तब्दील थी चुको आहे। असांजे हुकूमती निज़ामनि अदरवाइज़ ग्रामर इन जे करे तब्दील कयो आहे त जीअं ॿार तव्हां ॿुधायो पिया त ही पार्ट्स ऑफ स्पीच ही शयूं जेके आहिनि, हाणे मयार थी वियो आहे त दौलत कीअं कठे कजे। मिसाल 1000 रुपया सोचे थो किथां अचे, उनखां थोरो वरी मथी हिरस ऐं लालच आहे त लख किथां अचे, करोड़ किथां अचे, अरब रुपया किथां मां कठे कयां। हाणे इन ग्रामर हिकु मुंहुं केरु ॾे हिन क़ौम जे मथां जेको इहो नाज़ुल कयो वियो आहे या मढ़ियो वियो आहे इहो। इन नासूर जो हल बि असांजे पढ़ियल लिखियल नौजवान वटि आहे, जंहिं जूं स्टेजिस आहिनि। पोइ जॾहिं यूनिवर्सिटी ताईं अचे थो त जेके छोकिरा असांजा पढ़ियल आहिनि उहे हिन वक़्तु बि ॿाहिरि वञनि था, उते बि नंबर कटी था अचनि ऐं पंहिंजो डिग्री वठी था अचनि। हाणे इहा जेकॾहिं प्रोसेस असांजो स्टॉप थी वियो आहे, उनखे रोकियो वियो आहे तालीम जे प्रोसेस खे, उनखे रिवाइव करिणो आहे। पुराणा जेके उस्ताद हूंदा उहे मेरिट ते कजंदा, मिसाली उस्ताद हूंदा जेके कॾहिं बि असांखे यादि न आहे जो कॾहिं उन्हनि पीरियड न वरितो हुजे। हाणे इहा तालीम हिते भर्तीअ जो उस्ताद जेको भर्ती थियल आहे इन तरीक़े सां, उहो वरी वॾेरे वटि या उतां जे MP वटि कमदार थी उनजे दर जो दरबान थी वेहे थो त साईं मूंखे सुपरवाइज़र करा, वरी सुपरवाइज़र त SDO करा। इंतिज़ामी पोस्टूं हुजनि त जंहिं माल असां कमायूं, क़ौम जी इल्मी ऐं तालीमी ख़िदमत न कयूं। हाणे एजुकेशन में बि इहो मर्ज़ अची वियो आहे, ॾोकड़ कमायो, क्लार्क तव्हांखे करोड़पति मिलंदा एजुकेशन खाते जा। सभु न आहिनि। तव्हां हुनजी थोरो वरी तफ़सील में वञो त जिन बि इहा कई आहे तन मूं केतिरा जेल में आहिनि, केतिरनि जी औलाद करी पई आहे, केतिरा जेके चरिया थी घुमंदा था वठनि। ईअं घर विकिणी हुनखे जेको जंहिं महिल केस दाख़िल थो थिए नी, उहा नेचुरल प्रोसेस आहे न, किथे त अॻिते हली रुकावट थींदी। इहो टेम्पररी आहे ऐं हिकिड़ो शॉर्ट लिव्ड प्रोसेस आहे। परमनेंट प्रोसेस जेको आहे पंहिंजो इंसानियत जे रस्ते सां जेको हले थो, तालीम आहे, उनखां पोइ सिहत आहे, उनखां पोइ कानून आहे। चऊं था कानून ते अॻे कानून हूंदो, जेको DO साहिबु जो डायरेक्टर हूंदा, अॻियां इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स हूंदा, उहे वधि में वधि पढ़ियल माण्हू रखिया वेंदा, उहे इंस्पेक्शन कंदा वठंदा। ऐं उहो जॾहिं सिलसिलो कानून वारो उन जे मथां चेक करण वारो ॿियो हूंदो। ही कमिशनर सर्क्यूलर्स आहिनि, असां पढ़ंदा हुआसीं जॾहिं हेॾे डिप्टी जेको बि कंहिं कॉम्पिटिशन जो दौरु पोइ अचे थो, जॾहिं पढ़ाई थिए थी त कॉम्पिटिशन आहे, पाकिस्तान जे प्लेटफॉर्म ते बि कॉम्पिटिशन आहे, त सिंध जे बि कॉम्पिटिशन आहे। उहे जेके छोकिरा उतां पढ़ी था अचनि, उहे कानून बि था पढ़नि, उन कानून जो जो अमल दख़ल कीअं अमल करे उहो बि था पढ़नि। त उन में हूंदो त असिस्टेंट कमिशनर सर्कुलर नंबर 49 आहे या 51 आहे, कमिशनर सर्कुलर इन सिंध किताबु आहे हिकिड़ो निकिरंदो, जंहिंजी स्कूलनि जी इंस्पेक्शन AC साहिबु कंदो, AC या SDM जेके चऊं असिस्टेंट कमिशनर। खातो तालीम वारा हलाईंदा, पर उहो सिर्फ़ु हाज़िरी लॻाइण जी जेका चकर वञी, हाज़िरी ऐं क्लास थियनि था नथा थियनि, ER इंस्पेक्शन उहो कंदो। त उहा सिधो सिलसिलो ठहियलु हूंदो त हिकिड़ो डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट हूंदी, जेका हिननि अची असांजे पोएं दौर जे असांजे डिक्टेटर साहिबु जेको हाणे फत कए थो, उन असांजो सिस्टम तबाह करे छॾियो। पंजाब फंड रिस्टोर करे छॾियो आहे, पंजाब वारनि मैनेजमेंट रिस्टोर कई अथऊं, पर हिकिड़ी जेका आइटम हुन में रुकावट आहे त उहे कानून जा रखवाल हूंदा। तव्हां हिकिड़ो माण्हू ख़राबु आहे न, कानून त ख़राबु न आहे न, कानून ऐं सिस्टम ख़राबु न थियणु खपे। सिस्टम ख़राबु न आहे, सिस्टम ख़राबु थी वियो त पोइ त माण्हू त अॻो ई ख़राबु आहिनि। माण्हुनि खे सुधारींदा आहिनि सिस्टम। जीअं स्टेट आहे, स्टेट जा वॾा थंभ आहिनि, उनखे हिकिड़ी पार्लियामेंट आहे, उन खां पोइ सूबाई असेंबलीज़ आहिनि, उन लॉ डिपार्टमेंट आहे, कानून आहे, उन खां पोइ मुआशियात आहे, उन खां पोइ सियासियात आहे, उन खां पोइ इख़लाक़ियात आहे। इहे सभु हिकिड़ा थंभ आहिनि हिकिड़ी कामयाबु स्टेट खे हलाइण जे लाइ। हाणे जॾहिं उन हर जाइ ते हर थंभे जी जेका हर पिलर जी जेका हिकिड़ी पंहिंजो प्रोसेस आहे, कानून हले थो, पार्लियामेंट ठाहे थी ऐं उन ते इम्प्लीमेंट जुडिशरी थी करे, उनखे हेठि फर्दर अवाम में इम्प्लीकेट जा उनखे अमल इंतिज़ामिया थी करे। हाणे इंतिज़ामिया जॾहिं तव्हां तबाह करे छॾी, इंतिज़ामिया जो रोल, इंतिज़ामिया जा तव्हां अहम उहिदनि ते तव्हां रहिया आहियो, इंतिज़ामिया ते ॻाल्हायूं था, ब्रेक वठूं उजन साहिबु। हलो ठीकु आहे। नाज़रीन, डॉक्टर बदर उजन साहिब जन सां असांजी गुफ़्तगू जारी आहे, पर वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो, असां सां गॾु रहिजो।
प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक ते वञण खां पहिरियां डॉक्टर साहिबु इहा पई ॻाल्हि हली इंतिज़ामी मशीनरी आहे जेको सॼो इहो ज़िले जो या डिवीज़न जो जेको इंतिज़ामु आहे उहो उनजी ज़िम्मेवारी आहे, उहो उनजो फ़र्ज़ु आहे। तव्हां रहिया आहियो जंहिं दौर खां वठी तव्हां 81 में CSS कई आहे ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ तव्हां उहिदनि ते रहिया आहियो, उन दौर जी जेका इंतिज़ामिया हुई या जिथे बि तव्हां रहियो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त फॉल्ट त जिथे किथे आहिनि, पर जॾहिं सरबराह फॉल्टी थी थो वञे त पोइ त सॼो फॉल्टी सिस्टम त सफ़ा अञा ख़राबु थो थी वञे वधीक। उहा इंतिज़ामिया हिन वक़्त जी इंतिज़ामिया खे थोरो तव्हां जेकॾहिं कंपेयर कयो त असांजे नाज़रीन खे इहा यकीन बि थिए, पक बि थिए त अॻे ईअं न हुयो जीअं हाणे थियो आहे। अॻे उठ रड़नि मूं भेरी माठ थिया सो, तंहिंजे करे इहो अॻियों ऐं हाणोको जेको दौरु आहे। ऐं अॻियां जेके असांजा हिस्ट्रीअ में पंहिंजो नाला आहिनि तमामु जेके इंतिज़ामिया में रहिया, हैदर बग़जत हुई इंतिज़ामिया जो माण्हू इनकलाब ॾे अची वियो, पर हुन जेको पंहिंजे दौर जो मुख़्तियार कार जा असिस्टेंट कलेक्टर मुख़्तियार कार खे AC खे चवंदा असिस्टेंट कलेक्टर, पोइ कलेक्टर हूंदो आहे। सो उहे माण्हू नाला आहिनि, मोहम्मद हाशिम मेमण, हाजी हारून मेमण, इहे असांजा लोकल माण्हू एतिरा काफ़ी नाला इलाही आहिनि जेके खणनि था। मोहम्मद हाशिम मेमण जॾहिं रिटायर थियो असां अचूं पिया, असां हुनजे घर वियासीं, साईं भॼणा वियासीं, साईं असांखे हिते ॿुधायो तव्हां इहो कामयाबु DC कीअं हूंदा? ॿार लान में कुर्सियूं विझाई आयो बाबा, खिलियो ॾाढो, चई त अचो त वेही ॻाल्हियूं कयूं। भला हाणे DC जेको हो न, DC हिकिड़ो साहु नथो विझी सघे मुर्दे जिस्म में, बाक़ी दुनिया जो हर जाइज़ कमु करे सघे थो। कीअं साईं? चई ॿियूं ॻाल्हियूं छॾे 4 ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां थो, उहे दिलि में लिखी छॾियो दिलि ते। साईं हुकुम। हीअं अछो जोड़ो पियो हुजे। चई बाबा पहिरियों त जेको आहे सो हीअं तव्हांजे हिन दामन ते को दाग़ न हुजे, माना करप्शन। ॿियो नंबर, जॾहिं तव्हां अची वियो ऑफिस में त टेबल ख़ाली करे वठो, नो पेंडेंसी। चई पेंडिंग कमु न छॾियो, पेंडिंग कंदव उनजा लफ़्ज़ आहिनि त माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण करणु शुरू कंदा, जेको अॼु हले थो पियो। अॼु जो कमु अॼु कयो, सुभाणे ते पेंडिंग न थिए। 3 नंबर ते ग़रीब जे लाइ दरवाज़ो खोले रखो। तव्हां चङो माण्हू चङो मुड़ुस अची कमु करे वठी वेंदो, ईअं ई चई ईअं कन खां वठी न हेॾो कन खां वठी तव्हां खां वठी वेंदो, पर जेको ग़रीब जो तव्हां कमु कंदव उहो मुफ़्त में तव्हांजे लाइ दुआ जो दरवाज़ो खुलियल हूंदो ऐं उहे माण्हू तव्हांखे दुआऊं ॾींदा। चौथीं जेका ॻाल्हि कई, इहे मां हिन सभिनी ते अमल करे ॾिठो। चौथीं ॻाल्हि कई त जिते बि तव्हां हाकिम रहो, उतां जे औरतुनि खे पंहिंजी माउ भेण करे सम्झो। जे इन में तव्हां इन्वॉल्व थियो, तव्हांजी मॉरल करेज हली वेंदी ऐं तंहिंखां पोइ तव्हां लिखणु शुरू कंदव त भला फलाणे ॾिठो त न, तव्हांजो अखियूं हेठि हूंदियूं, जेको जंहिंजो दामन साफ़ु हूंदो उहो तव्हां सां अखियूं मिलाए अखियूं मथे करे ॻाल्हाईंदो, ऐं जेको ॾिसो त अखियूं हेठि थो करे त उहो सम्झो त हिन दिलि में चोर आहे। ऐं इहे सभु ॻाल्हियूं मां प्रैक्टिकली ॾिठियूं हुयूं, असांजे बि दौर में अचूं था, असां हिन ते अमल कयोसीं ऐं अञा ताईं मूंखे इहो आदत थी वई त अॼु जो कमु पेंडिंग जो अॼु जो कढी वेंदो ऐं दरवाज़ो खोलियल माण्हुनि खे उते रिलीफ ॾियो। इहे चार शयूं जेके कामयाब DC लाइ रहनुमा उसूल जेके मेमन साहिब तव्हांखे ॿुधाया, वरी तव्हां उन्हनि ते अमल बि कयो ऐं वरी तव्हां बि कामयाबु रहियो हिन पंहिंजे कैरेक्टर जे हिसाब सां, पंहिंजे उहिदे जे हिसाब सां। पर अॼु जे DC में इहे 4 शयूं आहिनि, छा उहो बेदाग आहे? छा उनजी टेबल फाइलनि सां जेका आहे सा उहो हफ़्तनि जा हफ़्ता महीननि जा महीना भरी पई आहे? छा आम माण्हू लाइ उनजा दरवाज़ा खुलियल आहिनि, या ख़ासि माण्हुनि जे विहारण सां उन्हनि जी टिंडवाली करण सां ग़रीब माण्हू सॼो ॾींहुं इंतज़ारु कंदे हलिया था वञनि त उन्हनि जा दरबार उन्हनि खे था चवनि त DC साहिबु मसरूफ़ आहे, अहम मीटिंग में आहे। हाणे इहे 4 शयूं जेके आहिनि असांजा अॼु जे दौर जा DC जेकॾहिं सम्झी वठनि त घणे हद ताईं अवाम जे मथां जेके अज़ाब ऐं उताब आहिनि उहे घटिजी सघनि था, रिलीफ ॾेई सघनि था जेकॾहिं उहे पढ़ियल हुजनि। जेकॾहिं कानून पढ़ी अचनि, जेका असां इम्तिहान पास कंदा आहियूं कॉम्पिटिशन में, पाकिस्तान लेवल ते या सिंध लेवल ते इम्तिहान पास थियो सूबाई लेवल जो, उनखां पोइ जेको असांजो कोर्स रखियलु आहे लॉ पढ़णो थो पए। असांखे हुते लाहौर में एॾनि वॾनि वकीलनि पढ़ायो जो तव्हां हुनजा नाला ॿुधो त जड़ीउल्लाह ख़ान,
जेको PPC पढ़ाईंदो उनखे सॼो PPC यादि हूंदो, किताब चवंदो तव्हां सेक्शन तव्हां पढ़ो, उहो किताब ॾिसंदो कोन हो। अहिड़े नमूने सां ॿियो CRPC जस्टिस खलील राम ते जेको कंट्रोवर्शियल थियो, उहो बि मेरिट ते थियो। CRPC उन पढ़ायो, उहो बि एॾो सुठो पढ़ायो जो हिन वक़्तु असांखे सेक्शन्स यादि आहिनि। ऐं उन सां जॾहिं असां वरी डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट पढ़ीसीं, हिकिड़ो किताबु आयो इंडिया घुमा के लाहौर स्टाफ कॉलेज में लाइब्रेरी में, डिप्टी कमिश्नर इन पंजाब, माना हो पंजाब, उहो मूंखे हुतां जे हिकिड़े पंहिंजे जेको हुनजो प्रिंसिपल हुयो, उहो बि असांजो डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जो डॉक्टर तारिक सिद्दीकी, जेको CSP हुयो उन वक़्त जो, ऐं पोइ PhD करे आयो ॿाहिरों। उन पंहिंजी घुरी करे जॾहिं मथे आयो त चई मूंखे स्टाफ कॉलेज जो प्रिंसिपल कयो। असां डिस्ट्रिक्ट मैनेजर खे पढ़ाईंदो, क्लास जो वठंदो, तीअं असांजे क्लास में कोई उथी न सघंदो। ऐं उते जॾहिं मां वियुमि स्टाफ कॉलेज में कंहिं कम सां, त मिलियासीं, मुलाक़ात थी, पुछियईं उते उहो किताबु कढी ॾिनई, चई हिन ते रिव्यू करे ॾे। हाणे उहो असांजो पेपर हो अॻिते हली, डिप्टी कमिश्नर पंजाब जा पाकिस्तान जिते बि हुजे, उन में डिप्टी कमिश्नर जो रोल लिखियल हो एतिरो जो नंढे खां वठी वॾे रोल ताईं उन में सॼो मेंशन थियल हो। ही DC बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे। एजेंट सरेआम पैसा था वठनि पिया, DC बेवस आहिनि या DC बेहस आहिनि या DC बे ईअं लातालुक थी विया आहिनि त इहो कंहिं ॿिए जे मथे जो सूरु आहे। इहे मायूं जेके बेहोश बि थियनि थियूं, मायूं जेके कतारुनि में बि वेहनि थियूं, मायूं जेके उस में बि सड़नि थियूं, उञ में बि मरनि थियूं, वरी मथां उन्हनि जे भितियूं बि किरनि थियूं। हाणे इहो DC जो कमु आहे न। इहो जेको DC जे इदारे खे जंहिं तबाह कयो, सॼो उन जो ॾोह आहे जेको असांजो हाणे अमरा फतके थो पियो, पंहिंजे घर में जेल में वेठो आहे तॾहिं फतके थो। इन्हीअ जेको सिस्टम तबाह कयो, उहो पढ़ियलु लिखियलु जेको DC ईंदो, उन जे लाइ तव्हांखे कॾहिं ॿुधण में न ईंदो त हिन खां कॾहिं बि को 10 रुपए जो बि हिन को अहिड़ो धंधो गोरख कयो हुजे। ऐं उहो दरवाज़ो खोले रखणु, हिकु दफ़ो हेड ऑफ डिपार्टमेंट जेकॾहिं दरवाज़ो खोले थो त 90% तव्हांजो कंट्रोल थी थो वञे। ईअं हिकिड़े पुराणे SP साहिब जी ज़बानी आहे, उन चयो जेकॾहिं SHO SP पंहिंजो दरवाज़ो खोले रखे त 90% क्राइम बंदि थी वेंदो। ऐं हाणे हीअ जेका लाट असां वटि अची वई आहे, उहा असांखे हिन अचे थो। हाणे सिर्फ़ु आवाम जो ॾोह कोन्हे, ऑफिसरनि जो ॾोह कोन्हे, पर जेको चूंडियल सिस्टम असां आंदोसीं, चूंडियल सिस्टम बि ईअं ॿियनि जे नॉमिनेशन, उहे असांखे ख़बर आहे त कंहिं नॉमिनेट कयो कंहिंखे, उन्हनि खे बि मेरिट वारा जेके ख़ानदान हुया, जेके असली सियासतकार हुया, जेके स्टेट्समैन जेके चऊं, या जेके उन वक़्तु पुराणे जा शहीद अला बख्श सुमरो ॾिसो, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई वारा ॾिसो, हीअ मखदूम तालुल मौला जन जा वॾा ॾिसो। ऐं इन्हनि जो जॾहिं सियासी कैरियर था ॾिसूं, ऐं तव्हां पंहिंजा जेके सिंध जा सॼणा आहिनि पुराणा, उन्हनि खे पढ़ी ॾिसो त उन्हनि तालीम इदारा खोलिया, माण्हुनि खे ख़िदमत ॾिनी, ॿाहिरि दर ते वेही ऐं माण्हुनि खे आवाम सां मिलणु करणु। पर हींअर जेको हिन सिस्टम कयो आहे त उन्हनि खे सभिनी खे परे करे, माना इहे सभु बेकार आहिनि। छाकाणि त नाज़िम सिस्टम अहिड़ो आंदऊं जो नाज़िम हिकिड़ो इलेक्टेड माण्हू न हो, हिकिड़े धुर जो माण्हू हो, उहो वॾेरे जो कमदार हो, ईअं खणी चइजे, या वॾेरो हो या वॾेरे जो कमदार हो, हुन वॾे साहिब जो कमदार हो। उन जेको इहो पंहिंजो हिकिड़ो खोलियो पंहिंजो इदारो प्रेसिडेंट साहिबु, उन में डायरेक्ट इहा जॾहिं चैनल तव्हां टोड़े छॾियो त डायरेक्ट उते फ़ोन पियो करे ऐं उन सां पियो ॻाल्हाए। ऐं बाक़ी कानून 8 ॾींहंनि में अचण वारो जेको असां 40 साल पढ़ूं, उहो 8 ॾींहं अची ज़िलो संभाले, त मुमकिन ई कोन्हे न। इतां बुराई शुरू थी, इतां ई क्राइम शुरू थियो, छाकाणि त हू पंहिंजे माण्हूअ खे चई न पियो सघे, छाकाणि उन खां वोट पियो वठे, ॿिए माण्हूअ ते तंग पियो करे त उन्हनि ॿिन्ही राज्यनि जा पाण में झगड़ा थी पिया पवनि। ऐं इहो सियासत बि जीअं त असांजी पुराणी सियासत इबादत हुई, उहा सियासत में करप्शन अची वई आहे। पहिरीं त असां मसइलो उन ते था चऊं न, हीअ त प्रैक्टिकल करप्शन आहे, इहा त पोइ आहे, पर जॾहिं सियासत में इहा करप्शन अची वई आहे, असली माण्हू जेके अवामी माण्हू हुआ, जेके अवाम जी ख़िदमत कंदा, अवाम मंझा हूंदा, उनजे विच में वञी वेंदा, उहे जेके से इन्हनि सियासत उन्हनि लाइ। ऐं अवाम जो सुधारो स्कूल उहो खोलींदो, सिहत जो इदारो उहो खोलींदो, BHU ताईं छो न हुजे। शिकारपुर में तव्हांजे लाइ वॾी सिविल हॉस्पिटल आहे, जंहिंमें अब्दुल्ला हारून जो नाले ते हिकिड़ो कमु क्वार्टर ठहियलु आहे, वॾो क्वार्टर ठहियलु आहे।
हाणे उहो हितां हली शिकारपुर में अस्पताल ठाहिण जे लाइ बि पैसा ॾिए त हिन अस्पताल लाइ मुंहिंजो कमु रोक ईअं जे सिंध मदरसे खे ठारायूं, डीजे साइंस कॉलेज ठारायूं, माण्हुनि चङा भला माण्हू विया हुआ दौर जा, चंदा ॾिना उन्हनि त भई असांजी तालीम वधे। CNDS कॉलेज शिकारपुर चंदे सां ठहियो, उन में जेको चंदो कयो वियो त 2 एकड़ा सेठियूं अची टकरिया, हुन बि $1 रुपयो ॾिनो, हुन बि $1 रुपयो ॾिनो, $10 खां वठी चंदो शुरू थियो। हाणे $1 रुपयो ते पुॻो जॾहिं अची त हाणे त नालो कंहिंजो थिए, उन स्कूल हिन कॉलेज खे CNDS खे ठाहियो वियो। पोइ पंचायत फ़ैसिलो कयो त उमिरि में वॾो कहिड़ो आहे, चई साईं फलाणो चेला सिंह, चई उहो रुपयो ॾे, उन $1 रुपयो चंदो थियो, तॾहिं पहिरियों नालो चेला सिंह एंड शीतलदास कॉलेज रखियो वियो। उन कॉलेज जे लाइ $2 लख रुपया बैलेंस रखियलु हो, जेको प्रैक्टिकल हेॾो बाग़ हूंदा 2 नंढा बॉटनिकल गार्डन्स, उन में प्रैक्टिकल थींदा, उहे प्रैक्टिकल में कमु ईंदा, उते उहे ॿूटा पोखींदा। असांजो सिस्टम जेको आयो त अयूब खान अची उहे सभु क्लेमेंट में ॾेई छॾिया ऐं उहे विकामी विया ऐं माण्हू खणी बीह रहिया। त कॉलेज जा 2 प्लाट हेॾो 4-5 एकड़नि जो चोरस हमचोरस, त उहे तालीमी इदारा उन्हनि ईअं खोलिया तव्हां हली GD कॉलेज जेको आहे हैदराबाद वारो, DJ कराची जो आहे, GD कॉलेज बि आहे, उन जो बि पंहिंजो हिकिड़ो दीवान हुयो, जेको सोशल वर्कर हुयो, जेको जज थियो, शिकारपुर में जज थियो, दयाराम गिदूमला जा, जेको दयाराम त ही हुयो DJ वारो, हो हुयो पंहिंजो DG, हे जेठमल हुयो, हो दयाराम हैदराबाद, दयाराम गिदूमल, हा हे जे पंहिंजो हे हिन जो आहे न नालो त DJ दयाराम जेठमल। सो उन साईं जज थियो, शिकारपुर में आयो, हिन जो केस रिपोर्ट हेॾा हिकिड़ो हिंदू मुस्लिम फसाद थी पियो ऐं हिन वटि केस आयो जज जो जे हिन हिंदूअ खे सज़ा ॾिनी, गवाही ॿुधी जेके इंसाफ़ ते हिंदूअ खे सज़ा ॾिनी। पंचायत कावड़े चई बाबा न इंसाफ़ ईअं थो चए, मां छा कयां। त हाणे अचे थी ॻाल्हि इंसाफ़ कानून ते जॾहिं तव्हां अमल दख़ल कंदव तॾहिं हर कंहिंखे पंहिंजो रस्तो पंहिंजी जाइ मिलंदी ऐं उहो उनखे भउ थींदो, ड्रिज थींदो त भेण कानून सख़्तु आहे। कानून जो भउ ऐं कानून जो डर ख़तम थी वियो आहे, जॾहिं खां वठी इहे ऑफिसरनि कमदारी वारो किरदारु अदा कयो आहे। बदर साहिब, इन ते वरी असां ब्रेक तां मोटीअ जी ॻाल्हायूं था, पर साई वठूं नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, असीं वठूं था हिते नंढड़ी साई। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। डॉक्टर साहब, सूर ऐं नासूर त तमामु घणा आहिनि सिंध जा, पर वॾे में वॾो मसइलो जेको आहे, अयाज़ शेख चवंदो आहे त बुरो आहे बुख खां भूं ते भउ, ढोरनि घुरिजे ड्रव, माण्हू घुरनि माणपो। हाणे हिकु त बुख खां बुरो भउ आहे ऐं ॿियो माण्हुनि खे माणपो खपे, ढोरनि खे ड्रव खपे। असां वटि ॿई शयूं मोकिलाईंदी पियूं आहिनि। हिकु त कानून जो डर ख़तमु थी वियो आहे, जंहिंजे करे भूए ते चौधारी भउ आहे, ॿियो माणपो मोकिलाए वियो आहे। हाणे इहो माणपो मोटाइजे ऐं आम पब्लिक मां, ख़ुदा जी ख़ल्क़ जेके आम लोक आहिनि, उन्हनि मां ही भउ भॼे ऐं हिननि ज़ालिमनि खे को कानून जो भउ थिए। हाणे इहे शयूं कीअं बहाल थियनि? उन जो साईं आहे मतिलबु पार्लियामेंट खां ॻाल्हि शुरू थी थिए। पार्लियामेंट जेकॾहिं जजिस चवंदा आहिनि जॾहिं स्टैंड वरितो, पोइ अचे थी ॻाल्हि डिस्ट्रिक्ट जज ते। डिस्ट्रिक्ट सेशन जज जेको आहे सो हींअर हर ज़िले में पावरफुल माण्हू आहे जंहिंखे आइन जो तहफ़ुज़ आहे। डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जो जेका DC वारी, उहा हिननि गॾिजी करे ख़तमु कराई ऐं उनजी जेको आइनी तहफ़ुज़ ख़तमु थी वियो। तंहिंखां पोइ हीअ ॻाल्हि थी जो हर को नामिनेशन, हर को चए थो SHO बि मुंहिंजो अचे, साईं AC साहब बि मुंहिंजो अचे, त SDO बि मुंहिंजो अचे, ऐं वरी हो पाण में ईअं था चाहिनि त फलाणे वॾेरे जी या सरदार जी मुंहिंजे मथां शफ़क़त हुजे। चङो माण्हू तव्हांखे नज़र न ईंदो, चङो ऑफिसर तव्हांखे साइड ते नज़र ईंदो, बाक़ी हे उहे वेठा आहिनि छा, या उते ॾन था भरनि पिया, या उते तव्हां जीअं सवेर ॻाल्हि कई त या त हुननि जा दर था खोलनि वञी, गाॾियुनि जा दर था खोलनि, या हाज़िरियूं था भरनि वञी बंगलनि ते वञी, न त ॿिए खे त टिकणो रहणी कोन था ॾियनि पिया। त अॻे छा हूंदो त मेरिट ते पोस्टिंग ट्रांसफर थींदी। मेरिट ते ताज़े पंहिंजो फारूक लगारी जे ॾींहंनि में, पंजाब जी ॻाल्हि आहे, उन शिकायत कई चीफ सेक्रेटरी सिंध पंजाब खे त DC असांखे नथो वणे, असां हिनखे बदिली कयो। हुन चयो छो बाबा, तव्हां कंप्लेन कयो, छा रीज़न छा आहे, सबबु ॿुधायो, तव्हां रिपोर्ट कयो त असां हुन मथां कानूनी कार्रवाई कयूं। चई न ईअं न, चई साईं न, आई एम सॉरी। पोइ एक्स प्रेसिडेंट चीफ सेक्रेटरी हुनजी बदिली न कई।
साॻी तरह हिते जॾहिं असांजो AK लोधी चीफ सेक्रेटरी थियो, अब्दुल करीम लोधी साहिबु चीफ सेक्रेटरी थियो, त उन बि जेका हिकु ॿ ईअं वियसि तकड़ि करे उनखे चयईं तव्हां छो था ईअं अचो, तव्हां पंहिंजे रस्ते सां अचो। त ॿियो आहे सूबे में रखवाल चीफ सेक्रेटरी, जेकॾहिं हुकूमत आहे त हुनजो वज़ीर आला आहे, कानून जो सिलेक्टेड माण्हू वज़ीर आला आहे। हाणे वज़ीर आला खे जेकॾहिं टाइम हूंदो ऐं हिकिड़ो वज़ीर आला हुयो जो सुबुह जो 7:30 बजे बि जेकॾहिं असां सुबुह जो 7:30 फ़ोन ईंदी त सम्झो त CM हाउस खां फ़ोन आहे, मरो वीचारो अब्दुल्ला शाह गुज़ारे वियो। उहो सुबुह जो उथण सां तव्हांजे दौर में असांजे दौर सुबुह सां उथी अख़बारुनि जो अची पाण 7:30 बजे अची वेंदो, अख़बारुनि जो मुतालो कंदो ऐं पोइ जेको अहिड़ो ॾुखियो कमु हुजे त उन महिल फ़ोन कंदो DC खे या SP ते, छो थो थिए, छा थियो, किथे दड़ो कीअं थियो। असांखे ऑर्डर्स हूंदा त ख़बरदार हाईवे ते कोई इंसिडेंट न थिए। असां सॼी राति असां पाण पेट्रोलिंग कई, पुलिस असां गॾिजी कई। हिननि जेको मुशरफ साहिबु जेको गंद कयो त जेके पुलिस खे बि अलॻि करे छॾियईं, डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जा पावर्स विथड्रा करे छॾियऊं, उन में डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट त वई निकिरी, पर उहो जजिस बि असां आवाम सां कई त पाण भला उहे टेक ओवर कंदा, छाकाणि त हर ज़िले जो ह्यूमन राइट्स जो बि हेड डिस्ट्रिक्ट जज आहे, त पंहिंजे कानून जो, क्रिमिनल जो बि, सिविल जो, ॿिन्ही जो हेड उहो आहे। हाणे या त उहो अचे, पर हिकिड़े हाई कोर्ट जे जज सां मां इंटरव्यू कयो, उन चयो था ॻाल्हि ॿुधो, असांजा जज आहे जेके जुडिशल मैजिस्ट्रेट आहिनि उन्हनि जो सिस्टम अलॻि आहे, तव्हांजो सिविल वारनि जो सिस्टम अलॻि आहे। असां पंहिंजो जुडिशल मैजिस्ट्रेट तव्हां पब्लिक में न छॾींदासीं त उते फ़ैसिला विकामबा जेके हाणे ॾिसूं था, ऐं तव्हांजो टोटली सोशल आहे, तव्हांजो आवाम सां मिलंदो, मेल जोल कंदो, उन मथां DC AC ऐं इवन डिस्ट्रिक्ट जज जो कंट्रोल आहे, ऐं ख़बरदार हुनखे ॾिचड़ो न ॾींदासीं। हाणे जो उन जाइ ते नॉमिनेट थी अचनि हिकिड़ा अहिड़ा माण्हू जिन न कोई कोर्स पास न कयो, जिन कोई पंहिंजो मास्टर्स डिग्री, हींअर त सख़्तु ज़रूरत आहे मास्टर्स डिग्री हुजे, जेको ॼाणे, जेको किताब पढ़ी सघे, लॉ पढ़ी सघे। हर शइ विकामे पई न, डिग्रियूं विकामनि पियूं, ॾिसो पिया कुड़ियुनि डिग्रियुनि वारा MPA MNA वज़ीर थी ऐं वेही रहिया मुशरफ जे दौर में। नाल माण्हू अची मथो वेंदो त उहो नालियत फैलाईंदो न, ना अहल असांजो माली आहे, हिन मुंहिंजे वणनि जो छा थींदो, बद ज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो। त जीअं इंडिया जी हिकिड़ी फिल्म आहे त 24 कलाकनि जो CM, ऐं असांखे 6 सालनि खां वठी जेको CM साहिबु मिलियो आहे त उनखे त शाबाश आहे, पंहिंजी उमिरि ऐं पंहिंजी अहलियत आधार जेको बि हुनखे करिणो आहे उहो करे थो वेठो। पर जीअं तव्हां ॿुधायो त 7:30 वॻे बि CM अची ऐं वेहंदो ऐं उतां ऑर्डर जारी थींदा। हीअ अवल ऐं आख़िर ज़िम्मेवारी उनजी आहे जेको हिन सिंध जे मथां हुकूमत थो करे, जंहिंजे मथां वागू आहिनि, जंहिंजो फ़र्ज़ु थो बणिजे पियो त तव्हांजी हिन रियासत जे अंदरि, तव्हांजी हुकूमत जे अंदरि को बि माण्हू ॾुखियो ऐं बुखियो न रहे। पर हीअ त माण्हू रोज़ु खून रेज़ी, क़त्ल, अगवाऊं, धाड़ा फुरूं, तबाही ऐं बर्बादी। पंहिंजे ज़िले मां जॾहिं ख़ैरपुर मां 20-25 माण्हू अगवा थियल हुजनि त पोइ त बींग थी वेंदी, घर महफ़ूज़ न हुजे, भला ईअं चइजे न त घर आहे साईं जंहिंजो इहो घर आहे, घर महफ़ूज़ न आहे जंहिं दौर में ऐं जंहिं हुकूमत में। उन वक़्त में जॾहिं पहिरियों दौर हुयो त DC जेके हुया सीनियर ऑफिसर्स हुया, त उन वक़्तु इहा किडनैपिंग शुरू थी, जेका 0 ते आई आंदीसीं, 0 ते असां बि हुयासीं, उन में 0 ते आंदीसीं। इन हिसाब खे असां नौशहरे में ब्रीफिंग ॾिनी त जेके खॼा असां उते वापसि कंदा आयासीं, असां सॼी राति पेट्रोलिंग कंदा हुआसीं, पाण हुकुम जो पेट्रोलिंग कयो, पोइ पुलिस ऐं असां गॾिजी कंदा हुआसीं। असांजी पुलिस ऐं मैजिस्ट्रेसीअ जो इक्वेशन हूंदो हो, छाकाणि हाणे बि जॾहिं बि तव्हांजो आर्मी ऑफिसर एक्शन ते ईंदो त उहो चवंदो आहे असांखे मैजिस्ट्रेट ॾियो, छाकाणि त CRPC में कवर आहे मैजिस्ट्रेट खे। हाणे नाज़िम खे CRPC में कवर कोन्हे, पुलिस ऑफिसर खे कवर कोन्हे, ऐं जेकॾहिं कुझु गोली हलाइण जो हुनखे अख़्तियार कोन्हे। हाणे हिते ऑर्डर ते असां रेंजर्स खे पावर्स ॾेई छॾियासीं। बाबा पावर्स रेंजर्स खे कीअं ॾिनव, इहो त जुमिलो ई ग़लति आहे। पावर इज़ टू बी कन्फर्ड ऑन ऑफिसर, माना हुनजो कर्नल हुजे जेको फील्ड में अचे या मेजर हुजे, उन ऑफिसर खे पावर ॾिबा आहिनि। उहो मैदान ते अची पंहिंजी सूरत हाल ॾिसी सिपाही खे तव्हां पावर सां ॾेई छॾियो, सिपाहीअ खे बंदूक पावर कीअं था ॾियो, हाणे त बंदूकां हणनि था सिपाहियुनि खे, बंदूकां खसे था वठनि, टैक्सी वारे खे वेठा, कॾहिं हुनखे तव्हां ॿारनि बेनज़ीर पार्क में। जज साहिबु उन चयो हाई कोर्ट वारे त असांजो मैजिस्ट्रेट तव्हांजे सोशल अफेयर्स में नथो अची सघे, तव्हांजो हर ज़िले में कमेटियूं ठहियल हूंदियूं, साईं ईद मिलाद थो थिए उन जी कमेटी, मुहर्रम थो अचे उन जी कमेटी, इम्तिहान थो अचे मैजिस्ट्रेसी। हींअर ई मां जॾहिं रजिस्ट्रार हुअमि, छोकिरनि गोड़ कयो, मां सेशन जज वटि ख़त लिखी खणी वियुमि
साईं मूंखे मैजिस्ट्रेट ॾियो, न त छोकिरा था पढ़नि। चई मां जुडिशियल मैजिस्ट्रेट त मूं वटि हिकिड़ो ई आहे। चई रेवेन्यू मैजिस्ट्रेट ॾियां? मां चयो मां न पियो चवां, तव्हांखे चवां त न ॾियो आहे, भले त मूंखे उहो ॾियो। हिकिड़ो मैजिस्ट्रेट SDM लेवल जो माण्हू अची वेठो चढ़ो ऐं इम्तिहान सॼो सेटल डाउन थी वियो। इहो कानून तव्हां ॼाणो पिया? हा, इन जे करे बलोचिस्तान जी ॻाल्हि आहे। मुहर्रम पियो अचे, चीफ हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जो तव्हांजो हाई कोर्ट जो चीफ जस्टिस थियो, पोइ सुप्रीम कोर्ट हलियो वियो उनखां वॾे साहिब खां अलॻि। मां उन वटि लेटर खणी वियुसि एज़ होम सेक्रेटरी, साईं तव्हां मुंहिंजे मैजिस्ट्रेट खे पावर ॾियो, जे न MRM में कुझु थियो त आई विल नॉट बी रेस्पॉन्सिबल। लिखत में अहिड़ो नुमाज़ अथव साईं, 2-3 मिंट ताईं सख़्ते में अची वियो। चई चङो शाम ॿुधाईंदोमांइ, पोइ मथे ॻाल्हाई अलाए काॾे ॻाल्हाए उहो उन मां उन पैटर्न ते कयो जो साॻियो एक्शन लाहौर में थियो, जॾहिं असेंबली चैम्बर्स में हलिया विया इहे गोड़ करण वारा, उन्हनि पावर रेस्टोर कया। उन पैटर्न ते मां उन क्लिक ॾिनो, उन शाम जो मूंखे पावर्स ॾिना। पावर्स ॾिनई त मन में जेको आहे असांजो मच में मुहर्रम दौरान हर दफ़े हिकु न ॿियो कोन थींदो। पावर्स मिलण खां पोइ मां उते वञी सॼियूं ॿई धुरियूं जीअं पहिरियां डिसीस कंदा त उलमा ऐं शिया सुन्नी ॿई हर क़िस्म जा अची वेहंदा, उहे पाण में डिस्कस कंदा। उन्हनि जे ई मां उन कमिटीअ तहत पंहिंजो एक्शन थींदो ऐं माण्हुनि खे मां उनखे रेस्टोर करे आयुमि त जेकॾहिं कुझु थियो त मां तव्हांखे बि झलींदोसांव। कानून ऐं एक्शन, कुझु बि न थियो। कानून ऐं एक्शन, कानून जो तहरुक हुजे, कानून नज़र अचे ऐं एक्शन थिए, एक्शन न पियो थिए जंहिंजे करे पब्लिक रिएक्शन पई करे, धाड़ियल रिएक्शन मेन। एडमिनिस्ट्रेशन जो उसूल इहो आहे त पहिरियों ई तव्हां पकिड़े हुन ते केस दाख़िल करे छॾियो, भले हू अची इलाज करे न। हाणे असांजो रिवर्स सिस्टम थी वियो आहे त पोइ इलाज साईं फलाणे खां पुछां, साईं फलाणे खां पुछां, तेसि ताईं होॾे माण्हू मरी था वञनि। गवर्नमेंट एक्शन में न आहे, न गवर्नमेंट एक्शन करण कोन के ॿिया अनसर जेके सोसाइटी जा आहिनि उहे एक्शन में आहिनि ऐं ख़ुदकार एक्शन पियो हले। उहो हाशिम साहब वारो त माण्हू डंडा खणी ऐं बंदूका कंदा। इहो मां त वरी वर्जाईंदुमि, इहो त जंहिं क़ौम जो उस्ताद ऐं जंहिं क़ौम जो वकील ऐं जंहिं क़ौम जो अदुल विकामी वञे उहा क़ौम तरक़ी न कंदी, तबाह थींदी। जीअं सिंध तबाह थिए पई, सिंधी क़ौम तबाह थिए पई, इंतिज़ामी मामलनि में, पुलिस मामलनि में ऐं राजूणी ऐं क़बाइली मामलनि में, हर मामले में हिन क़ौम खे बचाइण जी ज़रूरत आहे। डॉक्टर बदर हुसैन साहिब तव्हांजी महिरबानी, असांजो प्रोग्राम पुॼाइण जे पोइ वरी तव्हां सां प्रोग्राम असीं कंदा रहंदासीं। ऐं नाज़रीन, जंहिं क़ौम खे बचाइणो आहे त उनजो कानून, उनजो इंसाफ़, उनजो उस्ताद बचाइणो पवंदो। ऐं असांजी क़ौम जा इहे टई जेके अहम जेके अनसर आहिनि उहे शायदि उहे विकामी चुका आहिनि, जंहिंजे करे हीअ क़ौम दरबदर बि आहे, क़ौम परेशान बि आहे ऐं हिकु क़ौम वरी ॻणतीअ में बि आहे। ऐं सभु को चाहे थो त भलो थिए, ख़ैरु थिए, शिर ख़तमु थिए, पर इहो सरकारनि जो फ़र्ज़ु आहे, इहो हुकूमतुनि जो फ़र्ज़ु आहे ऐं इहो उन्हनि नुमाइंदनि जो फ़र्ज़ु आहे त जिन माण्हुनि जिन खे वोट ॾिना आहिनि उहे घटि में घटि ॿियो न कनि त पंहिंजे तक ऐं तर जे माण्हुनि जो तहफ़ुज़ कनि, तालीम वधाइनि, सिहत जूं सहूलियतूं ॾियनि ऐं गटर ऐं गंदगियूं साफ़ु कराइनि। ऐं इंसाफ़ वॾी ॻाल्हि आहे त उन्हनि खे माण्हुनि खे मिलणु घुरिजे। ऐं सिंध इन्हनि सभिनी शयुनि लाइ ॿाकारे रही आहे ऐं सिंध में इहे शयूं ॼण त अड़लब थी चुकियूं आहिनि, उन्हनि खे ॻोल्हण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे बहाल करण जी ज़रूरत आहे। ऐं इहे शयूं तॾहिं बहाल थींदियूं जॾहिं कानून बहाल थींदो, जॾहिं कानून जी हुकुमरानी बहाल थींदी ऐं हुकुमरान पंहिंजा फ़र्ज़ ऐं पंहिंजूं ज़िमेवारियूं महसूसु कंदा ऐं उन्हनि ते अमल कंदा। प्रोग्राम पुॼाइण ते पहुतो, ॾींदा इजाज़त। अलाह भाई।